आई, गोभी आई, टमाटर आया, बसर आया, गोलू दूधी आई, वांगण आया, पटाटा आया, बसर आया। इहो ॾींहुं पेट पालण लाइ महिनत कंदो हुयो ऐं राति जो पंहिंजो सुपिनो पूरो करण लाइ हिकिड़ी कड़ी महिनत ऐं लगन जे करे आख़िर उनजो सुपिनो साकार थी ई वियो। मुजरिम, सबूत, गवाह, बया, इहो त मर्डर आहे। इंटरव्यू। नमस्ते भाऊ। भाऊ माल ॾाढो घाटो अथव, ज़ोरदार। हाय डैडी। मरी वियम यार, भाऊ नौकरीअ तां कढी छॾियईं, अचां थो कर। ॿुध, मां थी ॻाल्हायां। अच्छा ॿुध, मुंहिंजे लाइ हिकु चाइनीज़ वेल, हिकु मसाला डोसा। ॿुध त सही न यार, हिकु पनीर चिली, हिकु पास्ता, स्ट्रॉबेरी जूस ऐं वेनिला आइसक्रीम न भुलिजो, हा न? कंजरी घणो खाईंदी आहे वागुड़ी, मुंहिंजे लाइ थोरो बचाइजां। जॾहिं इहा घटना थी तॾहिं तूं हिते ई वेठी हुईं? हा। त आख़िर थियो छा हुयो, डिटेल में ॿुधाए त। पर्दे जे पुठियां खां उहो मूंखे चाकू खणी मारण आयो। चोर जे हथ में हुयो तिखो चाकू ऐं तुंहिंजे हथ में ख़ाली बाबा जी जो ठुल्लू। बचाई कीअं पाण खे? ईअं चती नाले जो पंखो, सभिनि खे हाणे बिलाई चती, वॾी चती। तुंहिंजो मतिलबु आहे इहो पंखो? भाऊ वो 5 स्टार था ॾिजो। अरे कंजरा अची विया। मेलोडी भाऊ, ओ भाऊ, मेलोडी एडी चॉकलेटी छो आहे? पहिरियों थोड़ा करंट खा, पोइ पाण ई ख़बर पइजी वेंदी। ख़ाली 42%। साम्हूं वारे जी छोकिरीअ खे ॾिस, 94% आया अथसि। अरे हुनखे ई त ॾिसंदो रहंदो आहे, तॾहिं त लुड़की वियो रनड़ो।